नाज़रीन, सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त बिलाल गफ़ार एन 237 में इमरान नियाज़ी जी यकीनी शिकस्त ॾिसी हालतूं ख़राब करण जी कोशिश कई आहे। पीपल्स पार्टी कराची डिवीज़न जे सदर सईद गनी चयो आहे त सलीम बलोच पोलिंग स्टेशन में बिलाल गफ़ार जी गुनाहगारी जी इत्तला बाद पहुतो। हकीम बलोच जी यकीनी सोभ सां तहरीक इंसाफ़ वाइल्ड लाइफ जो शिकार आहे। इलेक्शन कमीशन तहरीक इंसाफ़ जे अॻवाननि जी बदमाशी जो बिनादेर नोटिस वठे। सईद गनी सूबाई वज़ीर आहे, जंहिंजो चवणु आहे त इमरानी टोले पंहिंजो यकीनी शिकस्त जा बहाना ॻोल्हणु शुरू करे छॾिया आहिनि। इमरानी टोले खे ख़ौफ़ आहे त कराची में विरतनाक शिकस्त खां पोइ इमरान नियाज़ी पंहिंजी नालाइकी कीअं लिकाईंदो। हुनजो चवणु आहे त इमरानी टोले खे ख़ौफ़ आहे त कराची डिवीज़न में इबरतनाक शिकस्त खां पोइ इमरान नियाज़ी पंहिंजे नालाइक टोले खे कढी छॾींदो। पी कराची डिवीज़न जे सदर सईद गनी बयान जारी कयो आहे।